न मुंहिंजो देश मलीर, आऊं खथीरे वेस मूर न मटिया सूमरा। सजणो, अॼु जो मौज़ू आहे सिंध जा राग, रागी, साज़ ऐं साज़िंदा। आज़ाद क़ौम जे आज़ाद क़ौम आज़ाद क़ौम जे आज़ाद क़ौम जे आज़ाद क़ौम जे आज़ाद क़ौम जे जो सच इन्हीं तां सरे सो सिंध माल दे वञे, सिंध माल दे वञे, सो सिंध माल दे वञे, सो सिंध जे चवे लखो जो सिंध ले लखो जो सिंध ले लखो जो जीजन ले कढे, सिंध माल दे वञे, सो सिंध जे चवे सिंध माल दे वञे, सो सिंध जे। प्यारा दोस्तो, झूलेलाल। आऊं तव्हांजो तमामु घणो थोराईंदो आहियां। मुंहिंजी वीडियो ॾिठी, पसंदि कई, अवां अॻिते वधायो, इन जो आऊं तमामु घणो थोराईंदो आहियां ऐं अव्हांखे दिलि सां झूलेलाल चवां थो। कोझी कंदो केरु मूंखे मलीर में, जिते गाह फुटे पियो मूं धरियो पेर, मूं कहिड़ो मेर आऊं उहा ई मारवी। असां सिंधी क़ौम सदाईं ख़ुशहाल ऐं राग जा क़दरदान रहिया आहियूं। इन जा आसार असांखे मोहन जे दड़े मां बि मिलनि था ऐं वॾे वॾो मिसाल राजा सिंध जो राजा राय ॾियाच तंहिं सुर ते सिर ॾिनो ऐं तारीख़ में अमर थी वियो। चवंदा आहिनि त मौसीक़ी रूह जी ग़िज़ा आहे, पर हुनखे वॼाइण वारो बि महान हूंदो आहे, जेको जॾहिं पंहिंजे साज़ ते आङुरियूं फेरंदो आहे त जलतरंग वॼंदो आहे। उहो जॾहिं मौसीक़ी जो रूप धारींदो आहे त उहो रूह जी ग़िज़ा थी राहत ॾींदो आहे ऐं माण्हू खे फ़र्श तां खणी अर्श ते पहुचाईंदो आहे। उहे लम्हा अमर थी वेंदा आहिनि। असांजी धरती अहिड़ा कई अमल माणक पंहिंजी खोख में जनम ॾिना आहिनि। पंहिंजो रत सत हिन फ़न खे ॾेई असांजे फ़न खे अमर करे छॾियो। तिन में अमर शहीद भगत कंवर राम, मास्टर चंदुर, माई भागी, जीवनी बाई, उस्ताद मोहम्मद जुमन, उस्ताद मोहम्मद इब्राहिम, उस्ताद मंज़ूर अली ख़ान ऐं जलाल चांडियो ऐं ॿिया अनेक फ़नकार पंहिंजो किरदारु अदा करे अमर थी विया आहिनि। अॼु बि उहे सिंधी माण्हुनि जी दिलनि में आहिनि ऐं रहंदा। हुननि ही जान छॾियो आहे, पर माण्हुनि जो दिलनि में उहे कॾहिं बि कोन निकिरंदा, छो त हुननि जूं ख़िदमतूं सिंधी राग
लाइ एतिरियूं आहिनि जो सिंधी माण्हू कॾहिं बि लाहे कोन सघंदा उन्हनि जो थोरो। अॼु बि अनेक फ़नकार पंहिंजे फ़न सां ॾे तोड़े परॾे में पंहिंजो पाण खे मल्हाइनि पिया। तिन में आबदा परवीन साहिबा, शफ़ी फ़क़ीर, रजब फ़क़ीर, रफ़ीक फ़क़ीर, मांझी फ़क़ीर ऐं ॿिया खोड़ सारा फ़नकार पंहिंजो किरदारु अदा कनि पिया। अॼु बि देश तोड़े परॾे जा माण्हू वॾे चाह सां पंहिंजे वस आहर हिननि फ़नकारनि सां तावन कनि था, हिननि जा क़दरदान आहिनि ऐं हणा वणा हिननि जी मदद बि कनि था। मुंहिंजी हुननि खे भेटा इहा ई आहे त तव्हां सदाईं ख़ुशि हुजो। पर अफ़सोस जी ॻाल्हि त असांजा मुनफ़रद साज़ जेके असांजा पंहिंजा आहिनि, जहिड़ो कि बोड़ींदो, चंग, सुरलो, शरनाई, आहिस्ते आहिस्ते असां खां मोकिलाइनि पिया। आङुरियुनि ते ॻणनि जेतिरा फ़नकार हिननि खे वॼाइण वारा रहिया आहिनि। सो इहो लम्हो फ़िक्रियो आहे असां सिंधी क़ौम लाइ। अचो त अहिड़नि फ़नकारनि खे ॻोल्हियूं, हुननि जी मदद करियूं। किथे ईअं न थिए त इहे तारीख़ में गुम थी वञनि। मुंहिंजी सिंध हुकूमत खे हथु ॿधी निमाणो अर्ज़ु त पंहिंजी ॿाज जो हथु हिननि फ़नकारनि जे मथे ते रखो, हिननि जी सहायता करियो, हिननि जी माली मदद करियो त जीअं असांजो सिंध जो हीउ अनमोल खज़ानो साज़नि जी सूरत में इहे ख़तमु न थी वञे। ऐं मुंहिंजी पूरी सिंधी क़ौम खे अपील, चाहे हू ॾे में हुजे चाहे परॾे में हुजे, अचो त हिननि सुरनि जे सफ़ीरनि जी हौसला अफ़ज़ाई करियूं त असांजो फ़न वधे ऐं वेझे। चङो, मोकिलाणी कोन्हे, वरी मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह भाई।